हदीस के अंदर अर्ज पियो कया तो कुरान जो इल्म कुरान जी तालीम या इस्लाम ए मुसलमानन जे बका जी तालीम है। अल्लाह न करे जे या हली वजे तो मुसलमान जो नालो भी न रहे जी अजुकल कुछ मुल्कन में थे पियो। इन जे करे अल्लाह से फरमायो अर्रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान। यो कुरान जेको अॼु पढ़ियो पियो वञे जेको हाफ़िज़न आलिमन जे सीनन में आ इन खे रब इल्म सॼो आ। रहमान जे ॾिनो इल्म कुरान जो ऐं पैदा कई इंसान खे बयान भी कुरान जो। रब इंसान खे सेखारियो हिकिड़ा हाफ़िज़ हिकिड़ा आलिम हिकिड़ा मुहद्दिस हिकिड़ा मुफ़स्सिर हिकिड़ा अमल करण वारा वली बुज़ुर्ग सब इन कुरान जे शोबे सां सलाहियल आहिनि। असांखे त दुख थो थिए ऐं ॿिए पासे तो वरी शुक्र भी कयूं था। वो कहिड़ो जो हिकु अंग्रेजी तालीम पंहिंजे मौत पाण मरी वई ॿियो जेके पढ़िया लिखिया हुया उन्हनि जूं उमिरियूं हद चढ़ी वई पर नौकरी न मिली सघी। जंहिं बुनियाद ते हिननि करोड़ अरबे रुपया ख़र्च कया त असीं अफ़सर थींदासीं असीं तालकनि में हुकूमतूं हलाईंदासीं असीं कुर्सीअ ते वेहंदासीं पोइ ॿ टे गाॾियूं हेठां हूंदियूं नौकर हूंदा चाकर हूंदा पर उन उमेद ते बि पाणी फिरी वियो ऐं होॾो हाल इहो आहे जो तालीम भी बिल्कुलु न हुजण जे बराबरि आहे। ऐं वरी जे नज़र था कयूं त माशी नुक़सान भी इन जे करे असांखे मथे ते खणणो पियो आहे। अॼु बि जेकॾहिं क़ौम क़ुरान ऐं दीन आलिमनि जो रुख़ कंदी त इंशा अल्लाह मुल्क जो जेको तक़दीर आहे उहा बदिलजी सघे थी। हींअर जेका घाटे ट्रोड़ मुहांगू बेदीनी हाणे बि अॼु हिकिड़ी माई साहब इमरान खान पंहिंजे काबीना में खई आहे मशीर करे रखियो अथई जेका हिन वक़्त जी बदतरीन कादियानी औरत आहे। तव्हां पढ़ियो हूंदो ॿुधो हूंदो जेकॾहिं न त मां अव्हांखे इहा शइ ॿुधायां झट खां पोइ त तव्हांखे आम मालूमात थी वेंदी। इहो माण्हू जंहिंखे के माण्हू वॾो नेक ऐं सालियो सम्झनि पिया त मदीने जी रियासत पाकिस्तान में कंदो अॼु उहो नबी पाक जे दुश्मननि सां जेके रिआयतूं पियो करे उहे तव्हांजे साम्हूं आहिनि। उहे इंसान जेके हिन बेदीन हिन दुश्मन दीन जेके चाड़े चाड़े बयान पिया कनि पंहिंजी ज़ुबान मां अञा बि आहे बाज़ अचो पंहिंजी हरकत खां मता इहे न थिए जो तुंहिंजे हिन जुमलनि ऐं लफ़्ज़नि सां अल्लाह जो नबी रोज़े में काविड़जी पई रब अर्श ते काविड़जई। असांखे त रब पाक जे रसूल ही ईमान सेखारियो ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नासि अजमईन। हुजूर फरमायो अवां समूरल महो तेसी तई कोई हिकु भी मोमिन पक्को मुसलमान न आहे जेसी तई पीउ माउ खां वधीक भाइरनि खां वधीक औलाद खां वधीक काइनात खां वधीक मां मुहम्मद सां मुहब्बत न करे इहो मोमिन कोन्हे। अल्लाह जो नालो अथव पंहिंजे दिल ते थोरो पनुआ किल जे इलाइक़े खां होठनि खां आयल नौजवान अमीरो कारोबारियो अॼु त पाण असां चऊं पिया त मुलनि जो मसइलो आहे मौलवियुनि जो मसइलो आहे। इहो मौलवियुनि जो मसइलो न आहे ईमान ग़ैरत जो मसइलो आहे। त आलिमनि खे अल्लाह पाक जुरियत ॾिनी आहे जॾहिं हिन जे निड़ीअ ते लत ॾिनी आहे न त हिन में जेके आसार आहिनि उहे तमामु ख़तरनाक आहिनि। हिन जी हवा जो रुख ई मटियल आहे। कुझु माण्हू चवंदा आहिनि सही ख़ातमुन नबीन जे लफ़्ज़ में विचड़ी पियो जॾहिं हलफ़ पियो खणे विचड़ो कोन हो इहो हिन जो पहिरियों पेपर हुयो जन मोकिलियो हो त तुंहिंजी शुरूआत हितां थींदी जॾहिं तूं इन जुमिले खे चॿाड़े ऐं चिथे करे पेश करे पोइ सम्झंदा त हे असांजो
भलो वांगारू बचो आहे इन माल सजाओ कयो आहे विचड़ियो कोन हो चरियो आहे छा हेॾियूं वॾियूं डिग्रियूं कई वेठो आहे इहो लफ़्ज़ में विचड़ंदो तॾहिं बि असांजा सादा लोग मुस्लमान वेही करे तमाशो ऐं खेल पिया ॾिसनि तमाशे जी जगह न आहे हिन महिल हालात जेका आहे उहा खिलण मज़ाक जहिड़ी कोन्हे हालात हसास आहिनि हालात इंतहाई ख़तरनाक ऐं ख़बरदार वॾे कहिड़े तबाहीअ जे रुख ॾे वञनि पिया इन जे बचण जे लाइ अॼु अव्हांखे हिकु जमात उहा जमयत उलमा इस्लाम वारी नज़र ईंदी जंहिंजे क़ाइदीन ऐं बुज़ुर्गनि पहिरें ॾींहं खां बिस्मिल्लाह करे ऐं बग़ावत कई आहे अॼु बि हले पई इंशाअल्लाह इन जे लाहिण ताईं हलंदी ऐं वरी को ॿियो बि न सम्झे त हे ईंदो त ॿियो को ईंदो ऐं चवंदो त मां इहा मशीन पूरी कंदुमि न थींदो ईअं जेसीं ते आलिम ऐं हाफ़िज़ ऐं क़ुर वारा ज़िंदा आहिनि इंशाअल्लाह तव्हांजो जीअण जंजाल कंदासीं हे मुल्क ठहियो ई इस्लाम जे नाले ते आहे हाणे कीअं थो आस्ते आस्ते भरती करे 6 महीना गुज़रनि था हिकिड़ो तो खणी अचे वरी उन ते वावेला कर त उन हटाए वरी ॿी माई आंदी अथई वरी इहे ख़ल्क़ खे वते तो बेवकूफ़ बणाईंदो तव्हां मुस्लमान सुजाग थी करे सजण सुञाणो पंहिंजूं तवानायूं पंहिंजूं सलाहियतूं पंहिंजो माल पंहिंजी दौलत पंहिंजूं ज़मीना पंहिंजा कारोबार उन मां तव्हीं पंहिंजो घर बि हलायो भली पंहिंजे मामले खे बि हलायो पर हिन आलिमनि ऐं बुज़ुर्गनि जे महिनत खे बि वधायो हे मदरसा ही दीन जा मर्कज़ अॼु आवाज़ नज़र पिया कनि वॾा वॾा ज़ालिम हुकुमरान त छॾे विया वॾा वॾा पैसे जे दौलतमंद वारा त वञनि पिया पर हाणे विच थरियो तबिको ग़रीब मिस्कीन हारी मज़दूर तव्हीं दिलि न घबरायो जेको तव्हांजो हिसो तव्हांजो दाणू कणू अल्लाह जे नाले में ईंदो उहो तव्हांजो सजायो थी रहियो आहे हिकु हिकु मदरसे में हाणे 2 महीना थिया आहिनि दिस्तारनि जा जलसा पिया हलनि के दौरे हदीस के ख़तमुल क़ुरान के हाफ़िज़ के आलिम के मुफ्ती के न्याणियूं पियो आलिमा थियल वाह मुंहिंजा रब तुंहिंजे कुदरत जो कमाल रात मां हिकिड़े जलसे में हिकिड़ो हवालो ॾिनो त 8 ॾींहं 5 अॻे में हिकिड़े जलसे में नंढड़े छोकिरे 15 महीननि में क़ुर यादि कयो आहे त हिकिड़े पोयों आवाज़ ॾिनो त असां वटि 9 महीननि में हिकु छोकिरे क़ुर यादि कयो आहे अञा जेकॾहिं मदरसनि ते कंहिंजी कावड़ ऐं अखि मेरी आहे त असां पिटींदासीं त कोन असां दुआ कंदासीं बाक़ी पंहिंजी पत न विञायो ऐं पंहिंजे पाण खे हलाकत में न विझो अलाह ॾिसे थो असांजी बका इन्हनि में अथव मदरसनि में न त हालात सॼी दुनिया जी तव्हांखे ॿुधी कोन्हे असां त इहा मोबाइल फेसबुक नेट ॾिसूं कोन न वरी लॻंदी आहे इख़बार तूं बि रूह चंडीअ तूं खजी वियो आहे ईअं दिलि ॼण मायूसी थिए पई ईअं दुनिया जी हालात बैतुल्लाह बंदिया रोज़े तर बंदिया उमरा महदूद हज जो फार्म न तो भरजे फर्जी हज इमारात में जाते अरब आहिनि उते छोकिरी छोकिरे के बिना निकाह जे रहण जी इजाज़त मिस्र में ॾाढ़ीअ पटके रखण ते पाबंदी अलाए छा मुस्लमाननि जे मुल्कनि खे हिन बुहारो ॾिनो आहे यहूद ने नसारनि हाणे ही मुल्क आहे जंहिंखे आलिम वीचारा पंहिंजी तकलीफ़ जेतिरो हाल वथनि हलनि था जेकॾहिं क़ौम साथ ॾींदी त अल्हम्दुलिल्लाह न ॾींदो ख़ुदा न करे को सामियो थी पियो न त पोइ तव्हां सभु अखियुनि सां पटी ॿधियूं पोइ इना लिलाह पढ़णी पवंदी बाक़ी ॿियो रस्तो कोन्हे वधीक क़ौम जी ऐं माण्हू जी मर्ज़ी आहे कंहिंखे लठ हणी कंहिंखे बाथू हणी कोन मञाईंदासीं पर ॻाल्हि इहा अथव दर्द वारी जेका तव्हांजे साम्हूं अॼु हले पियो दास्तान इल्म क़ुरान जो वधायो इल्म क़ुरान जेके तरक़ी ॾियारो जेॾा आलिम वधंदा जेतिरा हाफ़िज़ वधंदा जेतिरा मुफ़स्सिर आलिम बुज़ुर्ग वधंदा ओतिरो माहौल मुआशिरो हाणे अल्हम्दुलिल्लाह जंहिंजे ॻोठ में 5-8 आलिम 10-15 हाफ़िज़ थी विया आहिनि अदा अब्दुल हमीद संगत के गुज़ारिश आहे जॾहिं मुंहिंजो वक़्तु पूरो थिए त थोरी का चिटड़ी आई पासो वठिजो हल्की खंग कजो त जी मां पंहिंजी कुर्सी छॾियां असांजो जलसो साईं मोहम्मद सालिह जो असांजो पंहिंजो आहे
असांजी मिड़े हाज़ुरी हिते लगी वई ऐं तव्हांखे झट ॿ टे ॻाल्हियूं दर्द जूं दिलि जूं बायूं पिया कढूं छा कयूं चङा भला हज़ार मणी जी तस्वीर ॼण मेह जो ज़ंजीर आहे निंड ते मेरा बि ठहियल अलाए ब्लेड सां अलाए सजदे सां ऐं वॾा सफ़ा मोतबर मुआंडा उहे बि मफ़ी मफ़ी कुझु कचहरियुनि में हिन जमायत आलमनि जी मुखालफ़त खटियो बि आलमनि जो था कनि मूंखे ज़रूरत न आहे कंहिंजे नाले वठण जी पर खोड़ जॻहियुनि ते का आलमनि जी जमायत जी ॻाल्हि कर त उहे फ़क़ीर ॿार वञी हल्को ठाहे ऐं जुदा था वेहनि पिया हीअ ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु कोन अञा बि मस्जिदुनि में स्टीकर आया अथऊं या सियासी बातें करना मनो आहे मरो त ख़बर पए अशाकारा तो ते पधरा थींदा जॾहिं बिब में रसो पई हीअ सियासी बात आहे जेकरे पर्दे ते वाइज कजे बेहयाईअ जे ख़िलाफ़ तकरीर कजे कादियानीअ ते मिर्ज़ाइयत जे ख़िलाफ़ ॻाल्हि कजे ज़ालिम हुकुमरान जी ॻाल्हि कजे त सच ॿुधायो इहा सियासी ॻाल्हि आहे जे इहा सियासी ॻाल्हि आहे ऐं तोखे नथी वणे पई त पोइ नबी पाक जा 4 ख़लीफ़ा ऐं इहे ख़िलाफ़तूं इहे जंगियूं इहे मैदान इहे तलवारूं इहे शहीद कहिड़े खाते में आणंदे इहा सियासी का शइ इहा का नई शइ आहे त इहा त नबी पाक को सहाबा को मिली आहे जीअं मज़हब जो नालो असीं सिर्फ़ मज़हब खे जुदा पिया कयूं कोन्हे हे ॿई शयूं गॾियल आहिनि लाज़िम मलज़ूम आहिनि मज़हब ऐं सियासत का जुदा शइ कोन्हे ख़बर न आहे कहिड़ियूं बलाऊं आयूं आहिनि जन माण्हुनि खे अॼु अखियुनि में सुरमूं पर छा मिटी पिया विझनि त हे मौलवी हो अथव हे हो अथव अरमाना तुंहिंजे अकुल ते अरमाना तुंहिंजे समझदारीअ ते मां सलाम पेश तो कया कायदे मिल्लत इस्लामिया हजरत मौलाना फजलुर रहमान कायदे सिंध अल्लामा राशिद खालिद मोहम्मद सुमरो जॾहिं तबलीगी जमायत वारनि ते लाइ हुकूमत फ़ैसिलो कयो त किरोना आई इन्हनि मवा आहे इन्हनि खे बंदि कयो न मस्जिदुनि में त ॿियो को आवाज़ उथाइण वारो कोन हो इहा आलिम आहे जन मीडिया ते बयानु कयो त तव्हीं जमायत खे बदनाम पिया कयो हीअ त अल्लाह वारनि जी जमायत आहे जेकॾहिं मां ग़लति आहियां त मूंखे कोई चवे त असां अहिड़ो बयानु कोन ॿुधो आहे कोई चवे अॼु चवे या सुभाणे चवे जेकॾहिं न आहे त पोइ मां अर्ज़ु कंदुमि सभिनी धुरनि खे त तव्हीं आलिमनि जी मुखालफ़त न कयो जॾहिं 18 मस्जिदियूं 16 वाहन जे विच में शहीद पे थियूं त इहे मस्जिदुनि जो 24 कलाक दर खोलण वारो हुको ॾियण वारा हिकु बि इन्हनि जो गुरू कोन आयो उते ई आलिम मैदान में आहे राशिद मोहम्मद साहब मैदान में हो किरेन ते मथे चढ़ी बीठो कोर्ट में बि वकील जी हैसियत में उहे जुमिला ॻाल्हाई जंहिंसां जजनि जे वातनि में आङुरियूं आयूं अञा बि जेकॾहिं कोई न मञे त असां दुआ ई करे सघूं था पिटींदासीं त कोन अलाह शण सम्झ ॾे आमीन बि हेठा नथा भला सम्झ बि महल वारी आहे बेमहली ईअं त न थिए जो मुल्क हलियो वञे ऐं को हराम खोर अची मथां मुसलत थिए ऐं बिल कानून ॿिया पास थियनि त पोइ त मुंहिंजा मिठा आमीन असांजी बेमहली आहे अॼु वक़्तु अथव तव्हां अहिड़नि माण्हुनि खे सम्झायो जेके पंहिंजनि आलिमनि जी पंहिंजनि मस्जिदुनि में ऐं ॻोठनि में वेठा था मुखालफ़त कनि अलाह खे हिदायत ॾे आमीन त चओ अरमान आहे अलाए कहिड़े चक्कर में अलाए छाजे मामले में मौत हयातीअ जो मालिक त अल्लाह आहे इज़त ज़िल्लत जो मालिक त अल्लाह आहे नफ़े नुक़सान जो मालिक भी अल्लाह आहे अजो त क़ुरान पढ़ो फरमाई अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला मौत हयाती अल्लाह पैदा कई आहे कहीं पैदा कया मस्जिद जो शहीद थियनि मां अवां खां पुछां थो हिकु मुस्लमान भी इन मामले में रही सघे थो जॾहिं ख़बर पए त मस्जिद ते बिल्डोज़र चढ़िया आहिनि ऐं मस्जिद जा गाडर मस्जिद जे इल्मारनि ते किरिया जंहिंमें क़ुरान पाक भी शहीद थिया खुदा जी का मार पे रहण वारनि खे ग़रीबनि जा घर था अथव ग़रीबनि जा अछा था अथव ग़रीबनि खे तव्हां बेघर कयो तव्हां पाण सरकारी मिल्कियतुनि मां करोड़पति थी आओ खुदा तव्हांखे जीत विझे ज़ुबान में सच ॿुधायो जेके जेके ड्राइनि था कामोरा फतवा था ॾियनि इहे कुल ग़रीब आहिनि इहे छा मां चढ़िया
कल कलो कॾहिं तव्हांजा वॾा सिगरेट परावा पीअंदा चांहि ओधर जी पीअंदा अॼु तव्हांखे 4 बंगला आहिनि तव्हां काथां ठाहिया इन मिल्कियत सरकारीअ मां ठाहिया हाणे जे ग़रीब को घर ठाहियूं 20 सालनि 10 में वेठो आहे त ठाहियो तव्हां सरकारी मिल्कियत ते कब्ज़ो कयो आहे तव्हांजे ज़बान में कंडा या विश्व पिया डंगिनव जो छड़ो एतिरो चवां अवां ड्रायूं था पर हेॾे बॻे सां कुंडी फार्म जे साम्हूं सरकारी जॻहियूं ठहियूं पियूं न मेह आहे न बकरी आहे न कुते जी भौंक आहे किरोड़नि जूं ठहियल कमरा हो लेबर कॉलोनी हुते पई आहे जेका किरोड़पतियुनि खे कमरा ॾिनऊं अञा ॻोल्हिनि था त पंहिंजे वर्करनि खे ॾियूं जागो था लाइ निंड जो झूठो अची वियो अथव पर जेकॾहिं मां हीअं चवां त इन में छड़ो विफ़ाक़ी सरकार जो ॾोह न अथव हे असां वारा बि इन में अंदरों ॿधल अथव हे जेके असां वारा आहिनि न इहे बि इन तव्हांजे घरनि ठाहिण में 100% ॿधल अथव ऐं बाक़ाइदे उन्हनि सां गॾियल आहिनि पर हीअ क़ौम जेका चरी क़ौम आहे उनखे इहा ॻाल्हि सम्झ में न ईंदी हिनखे 2 टे पकोड़ा समोसा का रखियल पारूथी चांहि के बापा छेड़े जहिड़ा इहे ॾेई 5 जो नोट ॾेई ऐं सुज़ुकीअ ते चाढ़ेसि त 3 किलोमीटर में नारा बि हणी आहे ऐं झुमिर बि अहिड़ी हणंदो ॼण वॾा ई खदड़ा अहिड़ी क़ौम खे मौलवी मोहम्मद सालिह साहिब बि हणी हणी मथो संदो शेतरू कयो आहे आलम वीचारा वञी बीमार थिया के क़ब्रुनि में सुम्हिया साईं अब्दुल समद 80 साल 90 जो ख़त्मे नबूअत जे रैलीअ जी क़यादत पियो करे राशिद महमूद पंहिंजी हमशीर भेण जी शादी छॾे ऐं ख़त्मे नबूअत जे रैलीअ जी क़यादत पियो करे इहे सभु चलिया आहिनि हे ज़ाणू आहे इहे सभु मौलवी वीचारा ख़तमु हिन कुल में हिन जो अकुल वॾो आहे अज हिन जलसे में वॾो वाइदो त वॾा मौलवी कंदा पर मां पंहिंजे तरफ़ों तव्हांखे अर्ज़ु पियो कयां ऐं तव्हां खां ॻाल्हि कुझु बि न आहे वॾी ॻाल्हि इहा आहे जो छड़ो मौलवी चवनि त चइजे अहिड़ो मौलवी खे का दुश्मनी आहे हिन महिल पूरी दुनिया जे साम्हूं आहे अटो घणे किलो आहे कमंद हाणे लथो आहे अञा हलनि पियूं फे शुगर मिलियूं हिन महिल बि खंड में को 1 रुपयो बि किले ते लथी आहे इहे मिलियूं कई जूं आहिनि इहे कुल इन्हनि जूं आहिनि गदिल आहिनि खंड केरु खाई अटो कंहिंजे घर में आहे तव्हांजा सामान कंहिं स्टोर कया आहिनि ख़बर न आहे तव्हांखे सुभाणे जेकर इलेक्शन जो ऐलान जो बलजाती आहे हिनजी त हे माण्हू असांजा टपा ठेंग ॾेई ऐं गोली ॾेई को सणबो बोड़ अरमान आहे तुंहिंजे सणबे बोड़ ते इन खां त तूं पाणीअ वारी भाॼी मिटीअ में वञ उहो भलो थी अहिड़नि माण्हुनि जे ख़ुशामद कयो जनतो खे पीढ़ियो आहे जीअं कमत खे स्टेन में जूस वारो हीअं पीड़ींदो आहे न ईअं क़ौम खे इन्हनि निपोड़ियो आहे समझी आओ न त अब्दुल हमीद छो आहे अल्लाह अॼु त मां सफ़ा ईअं हुयुमि हाउस में न हुयुमि त जेकर सभिनी जो वाइदो कई वञा साईं अब्दुल करीम चौहान बि वेठो आहे वॾा आलिम वेठा आहिनि बुज़ुर्ग वेठा आहिनि अल्लाह हिन मदरसनि जी हिफ़ाज़त करे आलिमनि जी मस्जिदनि जी दुआ घुरंदा हो कोन मथां वरी कहिड़ो महीनो थो अचे ॾाढा नथा ॻाल्हाइनि हिन दफ़े मां नई ॻाल्हि ॿुधी आहे तव्हां ॿुधी आहे अलाए न जे न ॿुधी अथव त मूंखे बि सम्झाइजो जे मां ग़लति ॿुधी आहे त वरी मूंखे पंहिंजो सम्झाए छॾियो हिन दफ़े SP मुख़्तियार कार DSP सूबेदार चेयरमैन तरावियां पढ़ाईंदा साईं काइम अली शाह खैरपुर में पढ़ाईंदो तव्हां ॿुधी आहे छो हिन महिल त एॾी वॾी ॻाल्हि न ॿुधी अथव अरे बाबा न आहे क़ुरान में मसले पे वहीदा जेके क़ुरान जा हाफ़िज़ हफ़िज़ा त इज़त बि उन्हनि जी कर मक़ाम बि उन्हनि खे ॾियो अल्लाह पाक समूरनि जी हाज़िरी क़बूल मंज़ूर फरमाए साईं मोहम्मद सालिह इंदड़ जी महिनत जेको जमायत ऐं सिर्फ़ जमायत न जेको बि मज़लूम आहे जंहिंजी बि का दाव का मौलाना मोहम्मद सालिह बदे खां खणी पंहिंजे तरफ़ों वञी करे आवाज़ उथारे पियो क्षण न क्षण दल्ला जे असां उहे बि आफ़ीसर कोई अल्लाह जे नाले वारा हो पर तव्हांखे हिन वक़्तु जेकॾहिं कंहिं बि महिल सॾ में सॾ त आलिम ॾींदा पोइ जेकॾहिं तव्हां हिननि खे मथे अञा मोकिलींदव त इंशाअल्लाह फ़ाइदो ई थींदो नुक़सानु कोन थींदो आख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल